नासिम अली में नौजवान के कुहाड़ियूं हणी क़त्ल कंदड़ मुख्य जवाबदार के औरत समेत गिरफ्तार करे वरितो आहे। अपडेट वठूं था रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़, छा वधीक अपडेट आहे नवाज़ सां? जी बिल्कुल, शाह लतीफ़ थाने में जो 4 ॾींहं अॻु अंधो क़त्ल थियो, जंहिं जवाबदार वरी शाह लतीफ़ पुलिस कार्रवाई करे गिरफ़्तार कयो। यामीन पावर जेके जवाबदार हुआ उहो गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन 4 ॾींहं अॻु कुहाड़ियूं हणी क़त्ल कंदड़ यामीन पावर खे पंहिंजी जेकी घरवारी पंहिंजे महबूब सां मिली करे क़त्ल करण जो जेको मनसूबो ठाहियो ऐं उन बाद यामीन पावर जे क़त्ल में जेके मुलवस आहे जवाबदार अकबर पावर ऐं उन पंहिंजे दोस्त गुलाम सिंह बिरोही खे 60,000 एवज़ हुनखे यामीन पावर खे क़त्ल करण जो मनसूबो ठाहियो, जिन ते यामीन पावर खे क़त्ल कयो वियो। जॾहिं त 4 ॾींहं बाद शाह लतीफ़ पुलिस टेक्निकल बुनियादनि ते कार्रवाई करे जवाबदार अकबर पावर ऐं जवाबदार गुलाम सिंह बिरोही समेत यामीन पावर जी घरवारी खे गिरफ़्तार करे थाणे मुंतकिल कयो आहे। जंहिं त SHO शाह लतीफ़ जो चवण हुयो त जेकी जवाबदार जी घरवारी हुई, यामीन पावर जी घरवारी पंहिंजे महबूब सां मिली करे हुनखे क़त्ल करायो। जॾहिं त हुननि जो केतिरे टाइम खां वठी पाण में चक्कर हो, हुन क़त्ल करायो। अंधे क़त्ल जी जेकी गिरफ़्तार अकबर पावर ऐं समेत गुलाम सिंह बिरोही जी हिकु औरत जेकी यामीन पावर जी घरवारी, हुनखे शाह लतीफ़ पुलिस गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जी रबनवाज़, महिरबानी।